मुझा करीम अल्लाह अज 15 शाबान साईं शेर अली साईं बादशाह जे घर में एडवोकेट शफकत अली एडवोकेट शफायत अली साईं जे घर में महबूब मिठड़े जी लख सलवात थी आ। ओ मौला लख सलवात जे सदके साईं वारन जो अजो को खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखन कबूल फरमा। मौला शेर अली साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा। ओ मौला साईं जे बचड़न के पुटरन के साईं जे न्याणन असा जे अमड़न डॉक्टरन मुझे भेनरुन के सेहत ऐ वडी खिजरी हयाती अता फरमा। ओ मौला हिनन जे रोजी रिज़्क में दीन ईमान में रिज़्क में बरकतूं अता फरमा। मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे सामान हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा। ओ मौला शफायत अली साईं के सरकारी नौकरी वॾी ऑफिसरी अता फरमा। ओ मौला जेके भी साईं वारनि जे दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। ओ मौला जन रोज़ेदारनि अॼु रोज़ो रखियो उन्हनि जो रोज़ो पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जी पारत अथई साईं जा क़यामत ताईं हर मोड़ ते बेड़ा पार फरमा। साईं गुलजार फुलपोटरो अल्लाह यार साईं के जुमले असां सभिनी के असांजे बचड़न के हर मुश्किलात खां पनाह अता फरमा। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि के शफ़ा अता फरमा। बे औलादन के औलाद अता फरमा। बेरोजगारन के रोजी अता फरमा। महबूब जी उम्मत के फिरके वारत खां बचा। ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख दुरूद पाक जूं महफिलियूं थियनि इहा दुआ मुंहिंजी कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।